नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तालीम खाते पारां सन 2001 में भर्ती थियल उस्तादनि खां इंक्रीमेंट जी रक़म वापसि वठण वारो नोटिफिकेशन रद्द करण समेत ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ PTL जे सॾ ते महराबपुर में बि उस्तादनि एहतजाज कयो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे आकाश कुमार। तालीम खाते सूबे सिंध पारां सिंध अंदर सन 2001 में भर्ती थियल मास्तरनि खां इंक्रीजमेंट जी रिकवरी वारो नोटिफिकेशन जारी करण खां पोइ सॼी सिंध जा उस्ताद सरापा एहतजाज बणिजी PTL जे प्लेटफॉर्म तां मेरापुर में भी रस्तनि ते निकिरी आया। उस्तादनि पारां मेन सिंधी प्राइमरी स्कूल खां एहतजाजी रैली कढी। रैलीअ में शरीक मास्तरनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर हुआ जिन मथां तालीम खाते जे अमलदारनि खिलाफ़ नारा दर्ज थियल हुआ। एहतजाजी रैली जी क़यादत PTL जा अॻवान अरशद शेख, अमानुल्ला, ख़ालिद हुसैन ऐं ॿिया करे रहिया हुआ। एहतजाजी रैली TEO ऑफिस वटि पहुती जिते आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त सिंध हुकूमत तालीम खाते जे तरफ़ां हिकु लेटर जारी कयो वियो आहे त 2001 खां जेका अपॉइंटमेंट थी आहे उन्हनि जी जेका एनुअल इंक्रीमेंट्स जी रिकवरी जेका कई थी वञे। अॼु जेको असांजो एहतजाज आहे समूरी सिंध में, उन एहतजाज जे ज़रिए असां इहो मुतालबो रखियो आहे त जेको इहो लेटर कढियो वियो आहे एनुअल इंक्रीमेंट्स जी रिकवरी वारो, इहो फिल4 जेका आहे सा रद्द कयो वञे ऐं उनखां अलावा जेको प्राइमरी साइड जा जेके प्रमोशन सेकेंडरी साइड थींदा उहे बहाल कया वञनि। अॼु पूरी सिंध में एहतजाज आहे। असांजा मुतालबा त काफ़ी आहिनि। सिंध गवर्नमेंट असां सां बेअख्याई करे पई। हर दफ़े जेको आहे को न को नओं नादरी हुकुम जारी कनि था। हींअर असां वटि हीउ जेको आहे बैनुअल फंड उस्तादनि खां कटियो वञे पियो, इहो जेको रेवेन्यू डिपार्टमेंट वटि या डिप्टी कमिश्नर जे अंडर में आहे, इहो बि असांखे जेको आहे पंहिंजे एजुकेशन डिपार्टमेंट में ॾिनो वञे। ऐं जॾहिं त ग्रुप इंश्योरेंस आहे उहो जेको आहे उस्ताद जे फौत थियण खां पोइ उनखे मिले थो। जॾहिं त कटौती सभिनी खां थिए थी त उहो रिटायरमेंट वक़्तु उस्ताद खे ॾिनो वञे। इहो उस्ताद जो हक़ आहे। ऐं उनखां पोइ सनकोट आहे, उहा असांजी बहाल कई वञे। जेको उस्तादनि जा मुतालबात आहिनि जेका फिल4 जेको सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं त असांजा मञा वञनि। जे न मञा विया त असां ज़िला हिसाब जा असां ज़िले ते वेंदासीं। जेकॾहिं अञा मुतालबा न मञा विया त असां कराची रुख़ कंदासीं। इहो मुतालबो आहे त जेके उन्हनि खे पंहिंजा हक़ मिलनि पिया उहे मिलणु खपनि। जेको नओं नोटिफिकेशन निकितो आहे उहो जल्दीअ में फिल4 अहिड़े हिसाब सां बंदि कयो वञे। जे न त असां हर ज़िले ते आख़िर में मरकज़ ताईं पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं ऐं मरण घड़ीअ ताईं असां इहो बुख हड़ताल पंहिंजो हक़ वठंदा रहंदासीं। हाणे जेको उस्ताद तालीम ॾिए थो उनखे ज़हनी तरह खां परेशान कंदा त उहो कीअं तालीम ॾेई सघंदो। उनजो बुनियादी हक़ आहे उनखे ॾिनो वञे ऐं त उस्ताद सुठे ज़हन सां ॿार पढ़ाए। तालीम खाते सूबे सिंध पारां सिंध जे उस्तादनि जूं इंक्रीजमेंट कटण ऐं सिहत खाते जे मुलाज़िमनि जी बुनियादी पगारुनि में 25% वाध न करण, सिंध यूनिवर्सिटीअ मां इकरा NTS पास उस्तादनि खे अपग्रेड करण वारे अमल सबबि सिंध जा उस्ताद एहसास महरूमीअ जो शिकार बणियल आहिनि। प्राइमरी उस्ताद असांजे मासूम ॿारनि खे बुनियादी तालीम ॾेई मुल्क जे आला तालीमी इदारनि ताईं पहुचाइनि था। सिंध हुकूमत खे घुर्जे त तालीम खाते सिंध पारां जारी कयल उस्ताद दुश्मन नोटिफिकेशन वापसि वठी उस्तादनि सां नाइंसाफ़ी बंदि कई वञे त जीअं उस्ताद रस्तनि ते एहतजाज करण बदिरां स्कूल में शागिर्दनि खे तालीम जे ज़ेवर सां सींगारनि। कैमरामैन साबिर अली सां गॾु आकाश कुमार, आवाज़ TV न्यूज़, मेहरापुर।